पंहिंजे मुरीदनि खे कहिड़ी तालीम ॾिनी, कहिड़ो सबक सेखारियो ऐं पंहिंजी कैफियत छा बयान फरमाई। नबी साईं दे कदमा तूं जिंद जान खोला, ओ नबी साईं दे कदमा तूं जिंद जान खोला, सोने मुहम्मद तू हर आन खोला, नबी साईं दे कदमा तू जिंद जान खोला। इकामत करामत दिलावे ज़ुतों बहारा से सरवो शबिस्तान खोला। कदुर ना है अज मानू चवंदा इकबाल जी शायरी, भिटाई जी शायरी, ख्वाजा गुलाम फरीद जी शायरी, खुदा जाने हर वली जी शायरी जो रंग निरालो आ। उन्हें तालीम के मञदा आहियूं, असां हर वली जे शायरी के प्यार सां पढ़ंदा आहियूं, पर खुदा जाने मिठे पीर जे शायरी जो रंग ही निरालो। मिठे पीर जे लफ्ज़ लफ्ज़ जे अंदर फैज़ आ, बरकत आ, रहमत आ, ऐं तजनीस हरफिया, बहर वज़न आ, शायरी जा उसूल कायदा ज़ाबिता जेके मिठे पीर जे शायरी में मूं ॾिठा आहिनि। खुदा जाने कंहिं शाइर खे उहो मक़ाम शायरी में न मिलियो जहिड़ो मुंहिंजे मिठे पीर खे मिलियो आहे। शेर त ॿुधो, मरगूब महबूब मतलूब हरदा, मरगूब महबूब मतलूब हरदा, जानान आलम तू खूबान घोला। लफ्ज़ समझो त मदीने वारो साईं मरगूब आ, यानी जंहिंजे रग़बत थिए, जंहिंसां चाहत हुजे, महबूब आ यानी जंहिंसां मोहब्बत ऐं प्यार हुजे, मतलूब आ जंहिंजी तलब हुजे। हिकिड़े शेर में आशिक जी तलब, तड़प, रग़बत, मोहब्बत हर शइ खे पीर मिठा हिकिड़े शेर में समाए छॾियो आहे। मरगूब महबूब मतलूब हरदा, जानान आलम तू खूबान घोला। फरमाईंदा मदीने वारो साईं सॼे जहाननि जी जान, सारी कायनात जी जान ऐं खूबा माना सुहिणा, हसीन, जमील, कायनात जा जेकी बि हसीन आहिनि उन्हनि सभिनी जो सरदार मदीने वारो साईं। ओ मोहम्मद मुनव्वर तैसे बाए रुख तू मिस्र क्या है बल सारा किन आन खोला। यूसुफ किनानी मिस्र वारो, मिस्र सोहणनि जो मुल्क सरबो आ, मिठो पीर तो फरमाए त हिकिड़ो यूसुफ छा किनान वारो मिस्र छा सॼी मिस्र मुस्तफा जे कदमनि तां खोर करे छॾिया। किथे हुस्न यूसुफ जो, किथे हुस्न मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो। कुर्बान वञा मिठा पीर तुंहिंजे लफ़्ज़नि तां। फरमाइनि था उंदी खाक कदमां दी सुरमा पढ़ावा, उंदी खाक कदमां दी सुरमा पढ़ावा, मैं कोहलुल जवाहर ते मरजान घोला। कोहलुल जवाहर ऐं मरजान दुनिया जा तमाम कीमती पत्थर आहिनि, उन्हनि खे माण्हू सुरमा बणाए अखियुनि में विझंदा आहिनि। मिठो पीर थो चवे त कोहलुल जवाहर मरजान हिक पासे, मोहम्मद मीर जे कदमनि जी मिट्टी मुंहिंजे अखियुनि जो सुरमो आहे। हाय हाय कुर्बान वञे। साईं फरमाइनि था खुशबू नबी दी मुअंबर बेहश्ती, गुलाब अतर मुश्क रेहान घोला।
मुस्तफ़ा जे बदन जे पघर जे मथा मुश्क अंबर गुलाब रेहान हड़ई घोरे छॾिया मुस्तफ़ा जे पघर जी सुरहान अञा वधीक ओ हिजरते साईं हज़रत ख्वाजा अब्दुल गफ्फार है परेशान ए सरमा या सुरसाज सामान घोला नबी सईं दे कदमा तू जिंद जान खोला हिकड़ो पीर मिठा साईं जन माण्हुनि खे अल्लाह जे ज़िक्र ॾे राग़िब कयो ॿियो मुस्तफ़ा जी मोहबत सेखारी टियों पंहिंजे पीर सां अक़ीदो